नाज़रीन, हैदराबाद में GWC पारां डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ऐं जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ ज़ंजीरुनि में जकड़े कफ़नपोश एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। हैदराबाद में GWC जर्नलिस्ट राइटर सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ एंड पीस तरफ़ां प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी समेत जागीरदारी ऐं सरदारी निज़ाम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब साम्हूं शौकत नूनारी, ज़फ़र हकड़ो, फ़हीम बबर, न्याज़ विघियो, इस्माइल बारेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, वकीलनि, सहाफ़ियुनि, लेखकनि, अदीबनि, दानिशवरनि ऐं सान्यावंदनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त GWC जे कारकुननि अलामती कफ़न पाए पाण खे ज़ंजीरनि में जकड़े अनोखो एहतजाज पिणु कयो। प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ निकितल रैली में मेरान यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर प्रोफेसर असलम उकेली, हाई कोर्ट बार हैदराबाद जे सदर सीनियर कानूनदान एडवोकेट मामा यूसुफ लगारी, सिंधी ॿोली जे बाइख्तियार अथॉरिटी जे चेयरमैन डॉक्टर इसाक समेजो, ज़ुल्फ़कार हालीपोटो, मिनारिटी पाकिस्तान जे अॻुवाण ऐं सिंध क्लाइमेट एक्शन नेटवर्क जे चेयरपर्सन एडवोकेट एम प्रकाश, प्रोफेसर मुश्ताक मीरानी, फफ़वासा सिंध जे सदर सीनियर सहाफ़ी इज़हार सूमरो, डॉक्टर फ़हद नज़ीर खोसो, मेरान यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन जे सदर डॉक्टर तनवीर फुलपोटो, डॉक्टर न्याज़ कलाणी, इंटरफेथ फार्मोनी ऐं स्किन नेटवर्क जे अॻुवाण अलामा मसूद जमाल, डॉक्टर बदर चन्ना, पुनल सारियो, अवामी तहरीक अॻुवाण नूर अहमद कातियार, अवामी वर्कर्स पार्टी जे बख्शल थल्हो, SDP जे गौतम चन्ना, सिंध हारी कमेटी जे सदर समर जतोई, एडवोकेट रमेश गुप्ता, नूर बजीर वाहिद संग्रासी, वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जे सदर शाहिदा टालपुर समेत सियासी समाजी अॻुवाणनि, सहाफ़ियुनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त अजमल सावंत जो क़त्ल कंहिं हिकु इंसान जो न पर इंसानियत जो क़त्ल आहे, सिंध जे शऊर ऐं सुनहरे मुस्तक़बिल जो क़त्ल आहे। हुननि चयो त क़बीलाई तकरार जी आड़ में हिकु वतन दोस्त इंसान जो क़त्ल कयो वियो आहे। प्रोफेसर अजमल सावंत पंहिंजी क़ौम खे इल्म जी रोशनी लाइ जाखोड़े रहियो हो। GWC अॻुवाण ख़िताब कंदे चयो त GWC सिंध जे हर मज़लूम जो आवाज़ बणिजण जो वचन वरिजायो आहे। हू सिंध ते थींदड़ कंहिं बि ज़ुल्म ते ख़ामोश थी न वेंदा। सिंध जे हक़नि ऐं सिंध जे माण्हुनि खे इंसाफ़ फराहम करण लाइ GWC पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी। उन मौक़े ते करारदादूं पिणु पेश कंदे मुतालबो कयो त प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस ॻुझनि हथनि खे ज़ाहिर करे खेनि कानून जे कटहरे में आंदो वञे। सिंध में क़बाइली झेड़नि खे हथी ॾींदड़ सरदारनि ऐं जागीरदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सूमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।